अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त अव्हांखे ख़बर आहे गुज़िरियल ॾींहुं असांखे हिकु पखी जेको आहे उहो असां हिते ॾिठोसीं जेको उॾरी न सघे पियो, जंहिंजा पर जेका आहिनि उहे तमामु खुसियल हुया ऐं उनखे थोरो इन्फेक्शन बि लॻे पई। उनखे मतिलबु कि बीमार हुयो, उहो उॾरी न सघे पियो ऐं सफ़ा साह खणण में बि उनखे तकलीफ़ हुई। कल्ह बि उनखे असां जेकी आहे दवा वग़ैरह जेकी हुई उहा तव्हांखे पीआरीसीं, तव्हांखे ॾेखारियो बि हुयोसीं। ऐं हींअर बि हिन वक़्तु जेको आहे उनखे पाण दवा जेकी आहे उन जे लाइ दवाई जेकी गोरियूं आंदियूं आहिनि सो उहे खारायूं था। ऐं हिन वक़्तु ॾिसी सघो था, इहे तव्हां हिन वक़्तु ॾिसी सघो था, हीअ आहे पाणी चाओ, पाणी चागनि छोड़नि, हीअ ॾिसी सघो था, हीअ कैप्सूल आंदो आहे। हाणे हिनखे जेको आहे पाण इलाजु कंदासीं। ओॾो ही घणो करे पाणी सां ॾियईं, ईअं खाईंदे, ईअं खाईंदे, ईअं खा तूं, हा ईअं ईअं न, ईअं 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 खा बाबा, ईअं खा न पाणी सां। ॾिसूं आहे त न बाबा, ईअं न आहे पाणी। पाणी बि हिनखे जेको आहे तकलीफ़ हुई। लो आहे तोखे अॻे, पाणी न पी घणो, बसि नज़लो आहे, तूं पाणी न पी घणो, हे खा। न पी तूं पाणी घणो। सो हिनखे टेबलेट्स ॾिनी आहे, हाणे पाणी वग़ैरह बि पीए थो, पर हिनखे नज़लो आहे मुंहिंजे अंदाज़े सां। वज़न काफ़ी हिनजो हल्को थी वियो आहे, वज़न हिनखे आहे कोन। सो ॾिसूं था गोरी अंदरि वयल आहे या न वई आहे। अॼु बि जेकी आहे उहा टेबलेट्स ॾिनी आहे। सो हिनखे हाणे जेकी आहे टेबलेट्स वग़ैरह अॼु बि ॾिनी आहे, ट्रीटमेंट्स वग़ैरह कई आहे हिनजी। सो जेको असां डॉक्टर सां पुछी आयासीं, उन डॉक्टर जेकी आहे असांखे इन जे लाइ हिकु टेबलेट ॾिनी दवा, या हिकु अॼु खारायोसीं, हिकु सुभाणे खारायोसीं। सो हाणे पाणी वग़ैरह बि हिनखे पीआरियो आहे, थोरो घुमे बि सही, छो जो छड़ो वाड़जण सां बि सही न आहे।